सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। अस्सलाम वालेकुम। रेडियो वॉइस ऑफ सिंध तव्हांजो साथी अब्दुर्रज़ाक मुरानी तव्हां सां मुखातिब आहियां। सिंध सां जेको पंहिंजे ई ख़िते में या पंहिंजे ई वतन में ॿोलीअ जे मामले जे हवाले सां जेको जबर आहे उहो शुरू खां ई जारी आहे ऐं हिकिड़ी अक़लियत जी ॿोली जॾहिं पाकिस्तान में क़ौमी ॿोलीअ जो दर्जो हासिल करे सभिनी जे मथां जब जेके नतीजा आहिनि उहे अञा ताईं भई क़ौमूं भोॻीनि पियूं। हिकिड़नि माण्हुनि खे पंहिंजी ॿोलीअ सां एतिरो घणो चाह कोन्हे, कुर्ब कोन्हे को, उनजे करे उहे उन मुतलिक़ एतिरी घणी जिदोजहद कोन पिया कनि। पर सिंध ऐं सिंध जो माण्हू जेको सदियुनि खां पंहिंजी ॿोलीअ सां प्यार करे थो, उहे माण्हू जेके आहिनि उन्हनि खे अॼु बि पंहिंजी ॿोलीअ जे हवाले सां काफ़ी सारनि शयुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो ऐं उहे महसूस बि कंदा त असांजी पंहिंजी ॿोलीअ सां जेको पंहिंजी ई धरतीअ ते माटेली मां वारो सलूक कयो पियो वञे, उन ते उन्हनि खे काफ़ी तशवीश आहे। मुंहिंजे साम्हूं हींअर किताबु पियल आहे तइलीम में ॿोलीअ जो जबर, मसइलो हुनजा हल आहे। ज़ुबैदा मुस्तफ़ा डान अख़बार में मुख़्तलिफ़ आर्टिकल्स लिखंदी हुई ऐं उन मुख़्तलिफ़ आर्टिकल्स जे ज़रिए गॾोगॾु हुनजी जेका रिसर्च हुई उहा आया हुई त हुन मुख़्तलिफ़ स्कूलनि खे विज़िट कयो पूरी सिंध में ऐं उन में जेका असां वटि तदरीस जो जेको तरीक़ो हुनमें असांजी ॿोलीअ खे जंहिं अंदाज़ में नेकाली ॾिनी वई हुई त उन ते उनजा काफ़ी जेके आर्टिकल उन ज़माने में डान अख़बार में जेके छपिया हुआ। ऐं जॾहिं अंग्रेज़ जो दौर हो त उन ज़माने में बि जेका तदरीस जो ज़रियो हुई उहा असांजी पंहिंजी सिंधी ॿोली हुई ऐं उनजे करे ॿार माउ ॿोलीअ में जंहिं अंदाज़ में बहितर शयूं जेके आहिनि सिखियो थिए ऐं माउ ॿोलीअ में जेके उनखे शयूं घर खां जॾहिं उनजी माउ ऐं जॾहिं हू उन माहौल मां ऐं उन सॼे पस मंज़र ऐं उते जेके बि थींदड़ हाल हवाल हुआ उन्हनि मां उनजो तो उहो जेका हुनजी हासिलात हुई उहा हासिलात जेका आहे उहा जॾहिं हुन अॻियां वठी आई थिए, जॾहिं हू कंहिं स्कूल में वञी बाक़ाइदा जेका हिकिड़ी फॉर्मल एजुकेशन हूंदी आहे उन में जॾहिं हू दाख़िल थियो थिए, पंहिंजी माउ ॿोलीअ में जेका हुनखे ॼाण मिली थिए या हुनखे तइलीम मिली थिए, उन हवाले सां हुनजी सिखण जी जेका रफ़्तार हूंदी या शयुनि खे सिखण जी जेका हुनजी कोशिशि हूंदी उहा वधीक लाभाइती ऐं उहा वधीक जेका आहे सा अहम हूंदी हुई। हाणे हिन वक़्तु असां हालत इहा आहे त
जेकॾहिं असीं पंहिंजी ॿोलीअ जी ॻाल्हि करियूं था या असीं जेकॾहिं ॿोलीअ जे हवाले सां काशे चऊं था त असांखे ईअं पंहिंजी धरतीअ ते महसूसु करायो थो वञे त ख़ुदा न ख़ास्ता असीं ॿियनि ॿोलियुनि जा दुश्मन आहियूं या ॿियनि ॿोलियुनि सां असांखे का नफ़रत आहे या ॿियनि ॿोलियुनि सां असीं को प्यारु नथा करियूं, जॾहिं त ईअं न आहे। ऐं असां सभिनी ॿोलियुनि खे दुनिया जूं जेके ॿोलियूं आहिनि उन्हनि जी असां इज़त बि करियूं था ऐं उन्हनि जी अहमियत खां असां इनकारी बि न आहियूं। ऐं असां वटि असां ख़ुशकिस्मत आहियूं असांखे घटि में घटि असांखे 3 ॿोलियूं या 4 ॿोलियूं जेके आहिनि न उहे अचनि थियूं। छाकाणि जो असीं सिंधी बि ॻाल्हाए सघूं था, असां हुन सां गॾोगॾु उर्दू बि ॻाल्हायूं था, उन सां गॾोगॾु असां अंग्रेज़ी बि ॻाल्हायूं था ऐं ॿियूं असां वटि जेके इलाक़ाई ॿोलियूं जेके आहिनि उन्हनि जी बि असांखे ॼाण आहे। जीअं असां ॿोली ऐं हर ताईं ॻाल्हाए था वञूं, बट पंजाबी ॿोली जेका आहे उनजी बि असांखे ॼाण आहे त ॻाल्हाए सघण वारे अमल में जेको हिसो ॻंढाए सघूं था। मुंहिंजे लाइ हिकिड़ी प्लस पॉइंट हुनजी ऐं ख़ासि हुनखे घटि में घटि 3 ॿोलियूं त अचनि ई अचनि थियूं, पर के अहिड़ा बि माण्हू आहिनि जिन खे 3 ॿोलियुनि खां वधीक 4 ॿोलियूं 5 ॿोलियूं 6 ॿोलियूं बि जेके आहिनि अचनि थियूं। जीअं असांजा इलाइक़ा आहिनि जेकॾहिं असीं थर जी ॻाल्हि कंदासीं त उते असां वटि वरी जेका मारवाड़ी आहे, असां वटि ढाटकी ॿोली जेका आहे या थरी ॿोली जेका आहे उहा बि थर जो रहाकू जेको आहे ॻाल्हाए थो, थर जो नौजवान जेको आहे सो ॻाल्हाए थो। ऐं इहा हुनजी हिकिड़ी ख़ासि ख़ासियत आहे त हू उन ॿोलीअ खां बि वाक़ुफ़ु आहे जेका उते मक़ामी तौर ते उनजो घणे खां घणो घर में वाइपो थिए थो, पर जॾहिं हू पढ़णु अचे थो या स्कूल में उहो अचे थो त हुनखे पोइ वरी सिंधी ॿोलीअ में जेको आहे इल्मु या हासिलु करिणो थो पए जेको हू हासिलु करे थो। सालनि खां हिन ते कोशिशूं हलनि पियूं त कहिड़े तरीक़े सां जेको माउ ॿोलीअ खे इम्पोर्टेंस हुजे ऐं ॿार जेको आहे उन में पंहिंजी ॿोलीअ जे ज़रिए जेको आहे सो पंहिंजियुनि शयुनि खे जेको आहे पढ़ी सघे, लिखी सघे। ऐं घटि में घटि दुनिया सॼे में ईअं कोन्हे को त जेकॾहिं जर्मन आहे त उन जर्मन खे उथंदे ई जेका आहे तव्हांखां अंग्रेज़ी ॿोली पढ़ाई वञे त तव्हां सम्झो था त जर्मनी जे ॿार जी जेका आहे कहिड़ी पोज़ीशन हूंदी। फ्रांस में जेकॾहिं फ्रेंच जेको रहे थो उनखे जेकॾहिं संदसि ॿोलीअ जे बजाए अंग्रेज़ी ॿोली या कंहिं ॿी ॿोलीअ में को इल्मु ॾिनो वञे पोइ हुनजी पंहिंजी हालति जेका आहे कहिड़ी थींदी। छो जो जेके बि माण्हू आहिनि जिन बि मुल्कनि में रहनि था उते शुरू में जेका उन्हनि तइलीम उन्हनि जे पंहिंजी ॿोलीअ में ॾिनी थी वञे। हाणे बरे सगीर में बदकिस्मती सां असां उन जी जेका ॿोली हुई अंग्रेज़ी हुई ऐं हुनजी कोशिशि थी त हिते जेके मक़ामी माण्हू आहिनि उहे बि अंग्रेज़ी ॿोली ॻाल्हाइनि या अंग्रेज़ी ॿोली पढ़नि ऐं अंग्रेज़ी ॿोलीअ खे ई वधीक अॻियां आंदो वञे। उन करे मुख़्तलिफ़ जेके असांखे मिलनि थियूं ख़बरूं चारूं या हिस्ट्रीअ में जेके असांखे शयूं नज़र अचनि थियूं त उन्हनि माण्हुनि बि पंहिंजी पंहिंजी जॻह ते मुख़्तलिफ़ माण्हुनि मुख़्तलिफ़ अंदाज़नि में जेके आहिनि से शयुनि खे वरितो ऐं उन्हनि उन तरीक़े सां उनखे इन बर सगीर में पंहिंजे कारवार खे हलाइण जे लाइ इन क़िस्म जूं शयूं कयूं। पर उन ज़माने में बि दफ़्तरी ॿोलीअ तौर ते सिंधी ॿोलीअ खे अहमियत हुई ऐं अंग्रेज़ पाण ई उन्हनि खे वधीक बहितर तरीक़े सां उन्हनि खे सम्झी सघिजे थो। उनजे करे गोरे बि इहो अची फ़ैसिलो कयो त जेको माण्हू हितां जी मक़ामी ॿोली ॻाल्हाईंदो उनखे ई हिते मुख़्तलिफ़ उहिदनि ते जेको आहे तइनात कयो वेंदो ऐं हिते जे माण्हुनि खे जेको आहे सो सम्झण जे लाइ उन्हनि ऑफिसरनि जी वधीक जेका आहे उन्हनि ऑफिसरनि खे अहमियत ॾिनी जिन के हितां जी मक़ामी ॿोली ईंदी हुई। सिंध तारीख़ी तौर ते मुख़्तलिफ़ जबर जो शिकार रही आहे। के ज़माना अहिड़ा हुआ जो असां वटि इहो महसूसु कयो वेंदो हो त बाबा जेको फारसी ॿोली पढ़ंदो उहो ई माण्हू जेको आहे अकुलमंद सॼो वेंदो हुनजे करे ई पहाक हो त पारसी घोड़े चारसी। पर ज़ाहिर आहे त लतीफ़ जी जेका ॿोली हुई उनमें लतीफ़ बि जंहिं तरीक़े सां शाइरी सिरजी ऐं जंहिं तरीक़े सां हुन बि पंहिंजी ॿोलीअ जे बचाव जे लाइ पंहिंजे हिसे जो किरदारु कयो ऐं सिंध जे माण्हूअ उन सॼे जबर जे दौर में पंहिंजी माउ ॿोलीअ खे ॿिन्ही हथनि सां पकड़ियो हो ऐं हू उन ॿोलीअ खे वधीक अहमियत ॾींदा हुआ। ऐं जॾहिं अंग्रेज़ी ॿोलीअ जो चालनामो वधियो त उन ज़माने में बि सिंधी माण्हूअ खे हिन ॻाल्हि जो अहसासु हो त
बेशक असीं तरक़ीअ जे अमल में ओतिरा अॻु भरा न थियूं, असीं हालतूं हुन हिसाब सां आयो त अंग्रेज़ जेको असां ते हाकिम हुनजी ॿोलीअ जो हुनजी ॿोलीअ जो ॼाण हुजणु माण्हू ई जेके अॻियां वधी पिए सघिया ऐं उन सॼे माहौल में जेके ॿियूं क़ौमूं हुयूं उन्हनि अंग्रेजीअ खे जल्दी अपनाए वरितो, पर सिंधी माण्हू उनजे लाइ फ़िक्रो हो ऐं सिंधी माण्हू पंहिंजी ॿोलीअ खे न थिए छॾियो। उनमें सिंध जो जेको मुस्लमान सिंधी हो उनखे एतिरो घणो जेको आहे सो इन सॼे दौर जे दौरान लाभ कोन हासिलु थियो बनिस्बत ॿियनि क़ौमुनि जे। थोरो घणो असां वटि जेके असांजा उहे दोस्त जेके हिंदू मत सां तलक रखनि था या हिंदू मत सां तलक रखंदा हुआ उहे थोरो हिन मामले में हुआ त उन्हनि जेका अंग्रेज़ी ॿोली हुई उहा बि सिखी वक़्त जे हाकमनि सां विझड़ाए पिए ऐं वक़्त जे हाकमनि वटां कुझु न कुझु उन ज़माने में मिड़ई लाभ हासिलु थियो छो जो हू हुननि जे ॿोलीअ जा ॼाणू हुआ या हू हुननि जी ॿोली ॻाल्हाइण खे या पढ़ण खे लिखण खे जेका आहे सो तरजीह ॾींदा हुआ। पर बाक़ी में बि वक़्तु जेके आहिनि अलावा ऐं उन हवाले सां जेके मुख़्तलिफ़ जंगियूं पंहिंजी बचा जूं अंग्रेज़ जे नज़र में के उन हाले सां मोबे वतन न रहिया हुआसीं। विरहाङे खां पोइ जंहिं तरीक़े सां अक़िलियत जी ॿोलीअ खे सभिनी जे मथां जेको आहे सो जबरी तौर ते काइदिज़म रहमतुल्लाह अलैह जेको आहे सो मड़ियो ऐं उन जेको ख़िताबु कयो ऐं जंहिंजे बुनियाद ते पोइ बंगालियुनि अॻियां हली एहतजाज कयो ऐं उन एहतजाज करण खां पोइ त सिंध जो माण्हू जंहिं तरीक़े सां आज़ादीअ जी जेका वेड़ हुई उन आज़ादी जी वेड़ में हू उन ज़माने में कॾहिं तेज़ ऐं कॾहिं माथो ते थी वियो, पर ज़ाहिर आहे उन वेड़ खे उन कॾहिं बि जेका पंहिंजो चवंदा आहिनि त भई जेको जज़्बो हो जेको अहसासु हो उनखे उन्हनि कॾहिं पोइ सुम्हारण जी कोशिशि न कई। उहो अहसासु वक़्तु ब वक़्तु उभरंदो रहियो। उनजे करे उन्हनि जी उन ज़माने जी हाकमनि सां या उन ज़माने जी हुकूमत सां पोइ एॾो घणो सुठो जेको आहे सो नातो रिश्तो कोन हो, ठाह कोन हो। उनजे करे हू इक़्तिदार जे उन्हनि सभिनी मरहल में उन सभिनी अमलनि खां पासीरो रहियो ऐं ज़ाहिर आहे त हाकमनि जी ज़माने में बि ॿोली हुई उहा अंग्रेज़ी हुई ऐं जेके नौकरियूं कनि या जेके माण्हू अॻियां वधण लाइ पाण खे आणीनि त उहे हाकमनि वारी ॿोली जेका आहे उहा ज़रूरु सिखनि या हाकमनि जी ॿोली जेका आहे उनखे पढ़नि। जीअं मूं चयो त विरहाङो थियो, विरहाङे खां पोइ कराची में जेके असां वटि दोस्त आया ऐं जेके उतां खां विरहाङे जे सबब जे करे जेके आहिनि उतां खां मुहाजिर बंदी हिते आया त कराची जा जेके उन ज़माने में स्कूल हुआ उन्हनि में तदरीस जो जेको हूंदो हो तदरीसी ॿोली जेका हुई उहा सिंधी हुई ऐं आहिस्ता आहिस्ता कराची में बि विलार थी हैदराबाद में बि असांजा उहे दोस्त असां वटि जॾहिं हिते आया असांजी मेज़बानीअ जे हेठि त उते जॾहिं उहे आया त उन्हनि बजाए हिनजे जो मां ॿोली जेका असांजी हुई उनखे बि इज़ाफ़ी ॿोली या इज़ाफ़ी सा ॼाण जो ज़रियो सम्झी करे हितां जी ॿोली सिखनि। उन्हनि उहा ॿोली त कान सिखी पर जॾहिं वञी उन जो पहिरीं तोप जेको आहे सो असांजे गले में फिट कयो वियो त असांजा उहे स्कूल जिन स्कूलनि में उन ज़माननि में सिंधी ॿोली पढ़ाई वेंदी हुई उहा आहिस्ता आहिस्ता असां सिंधी ॿोलीअ जी नेकाली थींदी हुई। उन जॻह ते जेका आहे सा जेके दोस्त उहा ॿोली ॻाल्हाईंदा हुआ जेका उर्दू ॿोली आहे त उहा ॿोली जेका आहे उनजो आवाज़ जेको आहे सवाइ कयो वियो। ऐं जीअं मूं चयो त वरी असांजे मुल्क जे उन ज़माने जे गवर्नर जनरल ऐं बानी काइद-ए-आज़म रहमतुल्लाह अलैह जेका आहे उन ॿोली जेका की राब्ते जी ॿोली हुई जेका मुख़्तलिफ़ सूबनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जे विच में राब्ते जो ज़रियो हुई उनखे वरी क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो ऐं मक़ामी जेके माण्हू जिन हिन मुल्क जे ठाहिण में पंहिंजो किरदारु अदा कयो जंहिंमें पंजाबी ॿोली ॻाल्हाईंदड़ पंजाबी हुआ ऐं जेको KPK आहे हिन वक़्त जो उनमें पठान की ॿोली ॻाल्हाइण वारा माण्हू हुआ ऐं ज़ाहिर त वरी
KPK में या पश्तून इलाइक़े में सिर्फ़ु पठानगी ॿोली कोन थी ॻाल्हाई वञे, पर उते मुख़्तलिफ़ ॿियूं जेके आहिनि से ॿोलियूं ॻाल्हायूं थियूं वञनि, त उन्हनि सभिनी ॿोलियुनि खे ओतिरी अहमियत कान मिली। ऐं बलोचिस्तान में बि जेके मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हायूं पियूं वञनि उन्हनि खे ओतिरी अहमियत कोन मिली। ऐं जेका अक़लियत जी ॿोली हुई, जेका बेशक राब्ते जो ज़रियो आहे, असांखे ओतिरी प्यारी आहे ऐं असीं हुनखे ॻाल्हाईंदे को ॿार महसूसु नथा करियूं, पर उहा ऐं माउ ॿोलियूं जेके माण्हुनि जूं हुयूं उन्हनि खे पोइ रखी करे ऐं उहा ॿोली जेका आहे सा कानून जे ज़रिए, जबर जे ज़रिए जेका आहे सा उहा सभिनी जे मथां जेका आहे सा मड़ी वई। ऐं जॾहिं का बि शइ जबरन कंहिंजे मथां मड़ी वेंदी आहे त पोइ उनजा जेके नतीजा निकिरंदा आहिनि त उहे कॾहिं कॾहिं उहे नतीजा जेके आहिनि नफ़रतुनि जे सूरत में, कॾहिं कॾहिं उहे नतीजा जेके आहिनि ॿिए खे ॾिसाइण जे सूरत में ज़ाहिर थींदा आहिनि। दुनिया जूं जीअं मूं पहिरीं ई चयो त सभई ॿोलियूं जेके आहिनि उन्हनि जे लाइ एतिराम बि आहे, उहे अज़ीम बि आहिनि ऐं उन्हनि ॿोलियुनि जे पोयां सदियुनि जो जेको आहे सो सफ़र बि आहे। असां सिंधी माण्हू त असीं हर ॿोलीअ सां प्यारु कंदा आहियूं ऐं हर रंग नस्ल ऐं मज़हब जे माण्हुनि सां बि असांजे का घणी नाराज़गी या का असांखे हुननि सां परख़ाश कान्हे का। पर लिसानिया जा माहिर जीअं ॿुधाइनि पिया ऐं दुनिया जा जेके ॾाढा माण्हू ॿुधाइनि पिया त माउ ॿोली में माण्हू वधीक सिखे थो ऐं माउ ॿोली सां माण्हू जी वधीक अटैचमेंट थिए थी ऐं जेका गीजल हुनखे लोली ॾिए थी, जेका गीजल सोचे थी, ज़ाहिर आहे माण्हू जेकॾहिं ख़्वाब बि ॾिसे, माण्हू वटि जेकॾहिं को ख़्याल बि अचे उहो धारी ॿोली में नथो अचे। उहो सॼो इंसान जी जेका अंदरी सोच आहे, इंसान जो जेको अंदरियूं अहसासु आहे या हू जेको ख़ारिजी या दाख़िली जेके बि हुन ते कैफ़ियतूं तारी थियनि थियूं त उनजे कैफ़ियतुनि जे बदिले में हू जेको बि सोचींदो, जेको बि महसूसु कंदो, हू यकदमि इंसानी ज़हन जो का पंहिंजे माउ ॿोलीअ तरफ़ वेंदो आहे ऐं हू उन में ई सोचींदो आहे। जॾहिं माहिर या ॾाढा ॿुधाइनि था त ॿार पेट में सिरजे थो त हुनजी माउ ऐं हुनजी गीजल जेके अहसास खणी हुनखे हुन पेट में ई ताते पाले थी, उहे अहसास जेके आहिनि उहे माउ ॿोली में हूंदा आहिनि ऐं उहे ॿार में जेके आहिनि से मुंतक़िल थियनि था ऐं ॿार जेको सोचे थो, ॿार जेको सम्झे थो, ॿार खे जेके अहसास मिलनि था उहे ज़ाहिर आहे हुनजा पंहिंजे मादिरी ॿोली में आहिनि। ऐं आवाज़ हुनजा अॻु में ई ॿुधल हूंदा आहिनि, सिर्फ़ु आवाज़नि जूं शिकिलियूं जेकॾहिं हुनखे जॾहिं तदरीसी अमल में हू शरीक थिए थो त उते सेखारियूं वञनि थो, हू सम्झी वठे थो, छो जो माहौल मां हुन उहे सभई आवाज़ ॿुधल आहिनि। जीअं असीं चऊं था अम्मा, बाबा, मानी, पाणी, चाचा, नाना, यानी फलनि जा, फ्रूटनि जा, खीर जा, हर जेको बि शइ वापराए थो त उनजा अहसास, उन जा लफ़्ज़ जेके उते ॻाल्हाया था वञनि हुनजे माहौल में, उहे सभई लफ़्ज़ हुनजे दिमाग़ में जेके आहिनि, जेके कननि जूं जेके ॻोल्हियूं आहिनि उनजे ज़रिए उन दिमाग़ में आवाज़ जेके आहिनि उन महफ़ूज़ थींदा था वञनि ऐं पोइ उस्ताद सिर्फ़ु उन्हनि आवाज़नि खे जेका आहे सो डिकोड कंदो आहे या उन्हनि आवाज़नि जा जेके आहिनि उनखे हू लफ़्ज़ सेखारींदो आहे। न त हीअ जेको आवाज़ आहे न, आवाज़ जी जेकॾहिं लिखत में जेकॾहिं का शिकिल आहे त उहा हीअ शिकिल आहे। त ॿार उहे आवाज़ जिन सां उहो मानूस आहे, ॿार जे ॿोलीअ खां उहो मानूस आहे, उनखे जेकॾहिं उहे सिर्फ़ु उन जूं शिकिलियूं ॿुधायूं वञनि त ही कहिड़े अंदाज़ में लिखी सघिजे थी त हू हुनखे वधीक तेज़ी सां जेको आहे सो पिक करे थो ऐं हू आसानी सां जेको आहे सो सिखे थो। हाणे इन सॼे मामले ते सिंध जो माण्हू जेको आहे उनजी जिदोजहद जारी रही आहे। बनियूनट जे ख़िलाफ़ सिंधी माण्हू जी जिदोजहद जारी रही। अंग्रेज़नि जे दौर में बम्बई खां आज़ादी वारी जेको इलाइक़ो बम्बई सां कयो वियो ऐं हर माण्हू खे बॉम्बे वञिणो पवंदो हो, उन ते माण्हू जी जिदोजहद जारी रही। वरी जॾहिं ही मुल्क जुड़ियो उन खां पोइ बि ॿोलीअ जे मामले ते सिंधी माण्हू पंहिंजी ॿोलीअ खे संभालण जे लाइ पंहिंजे सॼियूं कोशिशूं कयूं। उनजो नतीजो इहो निकितो त असां वटि बजाए ॿोलियुनि खे अहमियत ॾिनी वञे ऐं ॿोलीअ जे बुनियाद ते नफ़रतूं न पखेड़ियूं वञनि, असां वटि ॿोलीअ जे बुनियाद ते हंगामा थिया ऐं मक़ामी माण्हू ऐं आयल जेके महिमान आहे उन्हनि जे विच में जेके आहिनि खूनरेज़ी थी, जंग थी ऐं उन में मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा। त इहो सॼो अमल जेको उन अमल खे सुठा नतीजा जेके आहिनि ज़ाहिर कोन कया ऐं उन नतीजे जे बुनियाद ते जेको आहे सो ही जेको असांजो सूबो आहे जेको सिंध, उहो मुख़्तलिफ़ ॿोलियुनि ॻाल्हाइण वारनि माण्हुनि जो जेको आहे सो हिते मेलाप थिए थो। मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू हिते रहनि था
ॿोलीअ जे बुनियाद ते जेके नफ़रतूं पखेड़ियूं वियूं या ॿोलीअ जे बुनियाद ते जेका हिकिड़ी तफ़रीक़ पैदा कई वई, उन सिंध जी तरक़ी ऐं सिंध जी जेका भाईचारी वारो रवैयो या जेको सिंध जो जेको पंहिंजो मुहबतुनि जो सफ़र हो, उन में इलाही जेका आहे वॾो हिकिड़ो ख़ाल पैदा कयो, हिकिड़ी वॾी दरार पैदा कई ऐं सेपरेशन जेका आहे थियणु लॻी ऐं जेका आबादी तेज़ीअ सां हिक ॿिए में मिक्स थी पए। ऐं जीअं मुख़्तलिफ़ माण्हू जॾहिं हिते सिंध में आया त उन्हनि पंहिंजे पाण खे सिंधी सॾाया हुया, उहे माउ ॿोली जेका आहे सिंध जी हुई उनखे उन्हनि अपनायो ऐं उन्हनि उहा ॻाल्हाइण बि शुरू कई। हिन वक़्तु बि खोड़ अहिड़ा असांजा सिंध जा उहे माण्हू आहिनि जेके घर में सराइकी ॻाल्हाईंदा पर ॿाहिरि हू सिंधी ॿोली ॻाल्हाईंदा। जीअं मूं चयो त थर में हिन वक़्तु बि खरी ॿोली ॻाल्हाई थी वञे या ढाटकी ॿोली ॻाल्हाई थी वञे, पर थर जे माण्हूअ खे पंहिंजी हुन माउ ॿोलीअ सां गॾोगॾु वरी सिंधी जेका हुनजी पंहिंजी ॿोली आहे, हिन खिते जी हिन इलाइक़े जी ॿोली आहे जेका हुननि जी मादरी ज़बान आहे, उन सां बि हुननि खे इलाही सारो कुर्ब ऐं प्यार आहे। त हिकिड़ी तफ़रीक़ कान्हे का, पर जॾहिं ॿोलियुनि जे बुनियादनि ते माण्हुनि में हिकिड़ी तफ़रीक़ ऐं विचो विधो वेंदो आहे त पोइ ज़ाहिर आहे त सूबे जी तरक़ी बि रुकजंदी ऐं नफ़रतूं जेके आहिनि वधंदियूं। त असां वटि हर साल जेको ॿोली जो माउ ॿोली जो ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे ऐं यूनेस्को जो आहे सो उन हवाले सां जेके आहिनि सॼी बंगाल जी जेका ढाका यूनिवर्सिटी में क़त्ल थियनि नौजवान ॿोलीअ जे मामले सां जिदोजहद हली हुई, त दुनिया जे आलमी अक़वाम ऐं क़ौमुनि इन ॻाल्हि खे महसूसु कयो त भई दुनिया में जेके बि मादरी ॿोलियूं आहिनि, जेके माउ जूं ॿोलियूं आहिनि, उनजे लाइ साल में ॾिहाड़ो मल्हायो वञे। त असां वटि बि हर साल जेका जो ॿोली सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण जे लाइ इन क़िस्म जो जेका आहिनि ॾिहाड़ा मल्हाया वेंदा आहिनि ऐं जिदोजहद कई वेंदी आहे। ताज़ो सेनेट में बि जेका ॿोलीअ जे हवाले सां कोशिशूं थियूं पिए, उन में उहो बिल जेको आहे उन ते इतफ़ाक़ थियो आहे ऐं इहा सालनि खां कोशिशि हुई त कंहिं तरीक़े सां सिंधी ॿोली जेका आहे उहा बि राइज कई वञे, जेका हुनजो पंहिंजो माउ सूबो आहे या जेको पंहिंजो जंहिं तारीख़ी हवाले सां हितां जी रहंदड़ जेका सिंधी क़ौम आहे उनजो पंहिंजो फितरी जेको वतन आहे, उन फितरी वतन ते जेका अॻु में कानून साज़ी थियल हुई ऐं त भई हिते जी जेका तहरीर हूंदी या हिते जी जेका लिखत हूंदी उन में इन ॿोलीअ खे सरकारी ॿोलीअ जो दर्जो मिलियल हूंदो ऐं ॿारनि खे जेका पंहिंजी माउ ॿोलीअ में तइलीम ॾियण लाइ सरकार पंहिंजा पूरा वसीला ऐं सरकार पंहिंजूं पूरियूं जेके बि कोशिशूं आहिनि उहो कंदी। ऐं पोइ हुन सां गॾोगॾु जेके जीअं लेवल 1 आहे, लेवल 2 आहे, लेवल 3 आहे, जेकॾहिं असीं मलेशिया खे ॾिसूं, इंडोनेशिया खे ॾिसूं, असीं भर वारे मुल्क इंडिया खे ॾिसूं, त उते जेका लेवल 1 आहे उन लेवल 1 में उन्हनि जूं पंहिंजी माउ ॿोली खे पढ़ायो वेंदो आहे। वरी लेवल 2 में उन्हनि खे जेका आहे उते जेका राब्ते जी ज़बान आहे उहा पढ़ाई वेंदी आहे ऐं पोइ वरी लेवल 3 में उन्हनि खे अंग्रेज़ी जेका वरी वर्ल्ड लेवल ते जेका आहे ॿोली जो वाइपो आहे उहा उन्हनि खे पढ़ाई वेंदी आहे। पर असां वटि खोड़ असांजा उहे स्कूल आहिनि जंहिंमें ऐं जेका लेवल जी जेका आहे ॿोली मां पढ़ाई थी वञे, न राब्ते वारी ॿोली पढ़ाई थी वञे, पर लेवल 3 वारी डायरेक्ट ॿोली जेका आहे पढ़ाई थी वञे। ऐं पोइ वरी हालतूं इहे आहिनि त जेकॾहिं ॿार पंहिंजी माउ ॿोलीअ में को लफ़्ज़ ॻाल्हाइनि बि या ॿार जेकॾहिं पंहिंजे माउ ॿोलीअ में का हिक ॿिए सां कम्यूनिकेशन कंदो न त उन्हनि खे फाइन यानी उन्हनि खे ॾंढु भरणो थो पवे, उन्हनि जे मथां इन क़िस्म जो जेको आहे जबर हूंदो आहे त भई तव्हां इहा ॿोली छो ॻाल्हाई आहे। ऐं अहिड़ो ई अमल जेको आहे या अहिड़ी हींअर जेका हालत आहे उहा ताज़ो असांजे साम्हूं आई आहे त डॉ मेडिकल जेको कॉलेज आहे या डॉ मेडिकल जेका यूनिवर्सिटी आहे उहा ज़ाहिर आहे त सिंध में आहे ऐं सिंध जे माण्हुनि जी जेका मिल्कियत आहे ऐं सिंध जे माण्हुनि जी जॾहिं मिल्कियत आहे त पोइ उते जेकॾहिं फितरी तौर ते को माण्हू जेको उन पंहिंजे इदारे में पंहिंजे इंस्टीट्यूट में जेकॾहिं को हुनखे पेशेंट जेको मिले थो जेको संदसि ॿोली ॻाल्हाईंदड़ आहे ऐं हू हुनखे जेकॾहिं का ॻाल्हि सम्झाए थो या जेकॾहिं हुन सां उहो पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाए थो त इहो त अमल सफ़ा हैरत आहे में मुब्तला कंदड़ आहे त उनखे रोकियो वञे त तो इहो सिंधी ॿोलीअ में मरीज़ सां छो ॻाल्हायो। ऐं वरी ठहियो हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन जी पंहिंजी तबियत ऐं नेचर हूंदी आहे त हुननि खे ऐं तसव जी ऐनक चढ़ियल हूंदी आहे ऐं उन्हनि खे मुख़्तलिफ़ हवालनि सां मुख़्तलिफ़ ॿोलियुनि सां नफ़रतूं हूंदियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके फितरी तौर ते
क़ौमूं आहिनि जेके हिन खिते में रहंदड़ आहिनि ऐं जेके ज़ाहिर आहे हिन खिते या हिन इलाइक़े जूं धणियाणियूं धणी आहिनि ऐं मालिक आहिनि, उन्हनि सां बि कंहिंखे नाराज़गी थी सघे थी। त हाणे उहो खणी हिकिड़ो माण्हू जो रिएक्शन करे उहो पंहिंजो ईअं ई चवंदा वरिती त बि ॻाल्हि सम्झ में अचे थी, पर इन बुनियाद ते वरी उन इंस्टीट्यूट जो इन बुनियाद ते वरी उन इदारे जो ऐं कंहिं उतां जे एम्प्लॉई खे नोटिस ॾियणु, इहा ॻाल्हि जेका आहे उहा इलाही जेका आहे सभिनी खे हैरानी में विझंदड़ आहे। त ठीकु आहे, हिकिड़ा फ़र्द हूंदा आहिनि, सभिनि क़ौमुनि में अहिड़े क़िस्म जा फ़र्द आहिनि जेके इंतिशार या सभई हवाला जेके बसि सोचूं था उन्हनि में अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके चाहींदा आहिनि फितरूं थिए, जेके चाहींदा आहिनि सुकून ऐं पीस न हुजे, या कहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जंहिंजा के हिडन ऑब्जेक्टिव जेके हूंदा आहिनि उहे इन क़िस्म जा हूंदा आहिनि, या के कंहिंजी एजेंडा खे फुलफिल करण जे लाइ अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कंदा आहिनि। जीअं हिते रहंदड़ जेके क़ौमूं आहिनि या हिते रहंदड़ जेके धुरियूं आहिनि उन्हनि में मज़हब जे बुनियाद ते, रंग नस्ल जे बुनियाद ते या ॿोलीअ जे बुनियाद ते जेको आहे तफ़रक़ो पैदा कयो वञे, त पोइ उहे माण्हू इन क़िस्म जूं हरकतूं कंदा रहंदा आहिनि। उन्हनि फ़र्दनि सभु वाक़िफ़ियूं ऐं ॿाहिरां आहे त सुठा ऐं जेके लंगा ऐं चङा फ़र्द जेके आहिनि सभिनी क़ौमुनि में हूंदा आहिनि, पर मजमूई तौर ते उन हरकतुनि जे बुनियाद ते या वॾी कंहिं क़िस्म जी जेका आहे जंग या जदल अमल जेको आहे उहो कॾहिं बि अकुलमंदी जे ज़मरे में नथो अचे। त एज़ ए इदारो वरी उनखे नोटिस ॾियणु लिखत में, इहा ॻाल्हि जेका आहे हैरान कुन आहे त जेको माण्हू सनाफ़ सुआल आहे, जेको माण्हू जंहिंजी पंहिंजी मादरी ॿोली जेका आहे उहो हुनजो फितरी हक़ आहे त उहो पंहिंजी मादरी ॿोलीअ में जेको आहे तइलीम आहे हुनजो फितरी हक़ उहो इदारनि में इंस्टीट्यूट्स में पंहिंजी मादरी ॿोली में लिखत पढ़त बि करे सघे, पंहिंजी मादरी ॿोलीअ में जेको आहे ॻाल्हाए ॿोलाए सघे। उन ते जबर जेको आहे इहा ॻाल्हि जेका आहे सम्झ खां ॿाहिरि आहे। ऐं ज़ाहिर आहे त हिते ऑलरेडी को ख़ुदा न ख़ास्ता को इन अमल खां पोइ कोई रद्द अमल कोन्हे को त सिंध जेको आहे हुन माउ ॿोलीअ जे लाइ जेको आहे को मैदान में निकितो आहे न। असां वटि हर साल जेको आहे सो असीं फेबरवरी जे महीने में ऐं गॾो गॾु पोइ वरी सॼो मार्च जो जेको ई महीनो हूंदो आहे इन में हिकिड़ी हूअं ई हिकिड़ी कंपेन जेका आहे हली पई त माउ ॿोलीअ जो को मीडिया हिकिड़ी कंपेन हलाइजे ऐं हिन रियासत जे तरफ़ां जेके शहरनि जे हक़ आहिनि उन्हनि हक़नि जे बुनियाद ते असीं पंहिंजी माउ ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण वारियूं जेके असांजूं साल खे साबिया तइलीमी ऐं जबर में बि ॿोलियुनि जो जेको इस्तेमालु आहे उनखे बि पस मंज़र में रखी करे असीं पंहिंजी ॿोलीअ में पंहिंजनि ॿारनि खे तइलीम ॾियारण वारे अमल खे यकीनी बनायूं। जीअं हाणे असां वटि जेके मुख़्तलिफ़ असांजूं फ्रेंचाइज़ स्कूल आहिनि जेके पंहिंजी तइलीम जेका आहे पैसनि खे खपाइनि पिया, पर उन्हनि में बि कानूनी तौर ते उन्हनि खे इहो ऑर्डर मिलियल आहे त हू ॿारनि खे पंहिंजी माउ ॿोली बि जेका आहे पढ़ाइनि था, पर हू उहा माउ ॿोली पढ़ाइण जे लाइ कंहिंजे तयारु कोन्हनि के। जीअं हींअर ताज़ी हिकिड़ी तकरीब थी जंहिंमें सिटीज़न फाउंडेशन वारा जेके आहिनि उन्हनि जा पूरे पाकिस्तान में जेके आहिनि 2000 खां मथे स्कूल आहिनि उहा बि हिकिड़ी फाउंडेशन आहे, उहा पंहिंजे पंहिंजे हिसाब सां जेको स्कूल हलाए पई ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि जॻहियुनि ते स्कूल हलाए पई जिथे हू महसूसु कनि था त क्वालिटी एजुकेशन जी कमी आहे। त हींअर उन्हनि खे बि इन ॻाल्हि ते आमादा कयो वियो ऐं हू इन ॻाल्हि ते राज़ी बि थिया त असां इहो सिलेबस बि ठाहींदासीं ऐं पर असां अॻु में जीअं त वापारी क़िस्म जा माण्हू एतिरा घणा न आहियूं, पर ज़ाहिर आहे असांजे लाइ इहो मसइलो हो त असांजा पाकिस्तान जे सभिनी सूबनि में जेके आहिनि स्कूल आहिनि ऐं ज़ाहिर आहे त उन्हनि में तदरीस जो जेको आहे ॿोली जेका उते इस्तेमालु थिए थी उहा उर्दू जेका आहे सा L1 जे सूरत में इस्तेमालु थिए थी ऐं पोइ वरी L2 में असां वटि अंग्रेज़ी आहे। पर जॾहिं उन्हनि खे चयो वियो त भई मक़ामी ॿोली जेका आहे उहा L1 जी सूरत में इस्तेमालु थींदी आहे, L2 में राब्ते वारी ॿोली आहे, पोइ L3 में जेका अंग्रेज़ी ॿोली आहे जेका सम्झो पिया दुनिया सॼीअ में हुनजो वाइपो आहे इस्तेमालु आहे त उनखे जेको आहे लिखणु पढ़णु या सिखणु जेको आहे ज़रूरी आहे त उहा इस्तेमालु कई वञे। त हींअर उन्हनि जो बि हिकिड़ो एग्रीमेंट साइन थियो आहे त हू सिंधी ॿोलीअ खे L1 जे तौर ते पंहिंजा स्कूलनि में जेको आहे जिन जिन जॻहियुनि ते उन ॿोलीअ जी
ॻाल्हाइण वारा शागिर्द आहिनि, जिथे जिथे हुन ॿोलीअ जी ज़रूरत आहे उते ई पंहिंजे तदरीस जे हिन सॼे अमल में हिन ॿोलीअ जे माउ ॿोलीअ खे जेको आहे शामिलु कंदा, जीअं ॿार पंहिंजी उहा ॿोली ॻाल्हाईंदा ऐं पंहिंजी ॿोलीअ में उहे लिखणु पढ़णु सिखनि, जीअं उन्हनि खे अॻियां ज़िंदगीअ में का दिक़त पेश न अचे। हाणे अमूमन हिन जीअं मूं चयो त ज़ुबैदा मुस्तफ़ा जे किताब में जेको लिखियलु आहे त अंग्रेज़ी ॿोली असांजी जीअं त उहा धारी ॿोली आहे, असीं ॿारनि खे जेको असांजो उस्ताद बि पढ़ाए थो अंग्रेज़ी ॿोली, या ख़ुदि जेको ॿार आहे उहो ॿिए घटि थो उहो तोते वांगुरु हुनजो रटो वधीक थो लॻाए, छाकाणि जो हुनखे उहा सभु शइ जेका आहे न उहा रटो थी लॻाइणी पए। इन जे करे चाहे केमिस्ट्री हुजे, चाहे फिज़िक्स हुजे, चाहे ॿियूं के बि थ्यूरीज़ हुजनि, त असां हमेशह आऊं पाण शागिर्द रहियासीं, यूनिवर्सिटियुनि में पढ़ियासीं, ऐं पाण इंजीनियरिंग यूनिवर्सिटी शागिर्द आहियां, असां घणो करे सम्झंदा घटि हुआसीं, हाफ़िज़ वांगुरु तोते वांगुरु जेको आहे रटो सवायो लॻाईंदा हुआसीं। पर जेकॾहिं उहा साॻी जेको निसाब जेको असांखे पढ़ायो वियो या जेका शइ असांखे सम्झाइण जी कोशिशि कई वई, जेकॾहिं उहा असांजी पंहिंजी ॿोलीअ में हुजे हा त असीं हुनखे सही माना में जेको आहे सो सम्झी सघूं हा, ऐं सही माना में असांखे उहा ॻाल्हि सम्झ में बि अचे हा। असांजी मजबूरी त उन निसाब जेको असांजे मथां ऐं नाफ़िज़ थियल हो, या निसाब जेको कैरिकुलम जेको जोड़ियो वियो हो, त उहो जेकॾहिं असांखे सम्झ में न पायो त पोइ असां तोते वांगुरु हुनखे कटियोसीं ऐं असां यादि कयोसीं, ऐं पोइ जॾहिं असांजो पेपर आयो दिस ऐं दैट ऐं इज़ ऐं एम खां वठी करे आख़िरी लफ़्ज़ ताईं जेका असां रटाफिकेशन कंदा हुआसीं, जेको रटो लॻाए ॾींदा हुआसीं, उहो ई लिखी ईंदा हुआसीं बिना सोचण सम्झण जे हिन जी माना छा आहे, या हिन जो मक़सदु छा आहे, या हिन जो असुल में ई शइ जेका असीं लिखूं पिया या आहे छा, ऐं इन जो फ़ाइदो कहिड़ो थींदो। त पोइ नतीजतन यूनिवर्सिटीअ मां जेके असां वटां माण्हू डिग्रियूं वठी निकिरनि पिया, उहे असुल में उन थ्यूरीअ खे उन्हनि जेका बि पढ़ायल असांजी जेका सिलेबस आहे उनखे उहो ओतिरो सम्झी करे नथा लिखनि, पर इम्तिहान जे लाइ जेको आहे सो उन्हनि खे जीअं त इहो मजबूरी हूंदी आहे त भई इम्तिहान जेको आहे हिन थ्यूरीअ जे मुताबिक़ ॾियणो आहे, हिन ॿोलीअ जे मुताबिक़ ॾियणो आहे, त उहे घणो करे जेको आहे सो यादि कनि था, ऐं पोइ यादि करण खां पोइ जेकॾहिं धारी ॿोलीअ में शयूं यादि करे नथा सघनि त पोइ वरी फरो ऐं जेका आहे ज़माना कारतूस जोड़ींदा ऐं हुननि जी इहा मजबूरी आहे त उहे शयूं जेके उन्हनि खे हुते पढ़ायूं थियूं वञनि, ऐं उहे शयूं जेके आहिनि उहे वरी उतारे अचनि ऐं लिखी अचनि त हुननि खे सर्टिफिकेट मिले ऐं पंहिंजो जेको पेपर आहे, इम्तिहान आहे, उहो पास करे। भले अपार्ट दैट के उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ आई हुई या कान आई हुई, पर जेको उन्हनि खे डिक्टेट करारायो वियो उहो पंहिंजो जेको आहे लिखी अचनि। उनजे करे असांजी नॉलेज जी जेका लेवल आहे उन करे असांजी उहा बि ओतिरी नथी, उन शइ खे दिलि सां न पढ़ूं था, न दिलि सां असांखे उहा ॻाल्हि जेका सम्झ में अचे थी, न असांजो ज़हन उनखे क़बूल करे थो, न असांखे वरी जेके असांजा उस्ताद आहिनि उन्हनि वटि बि साॻी असां वटि सूरत हाल आहे, त हुननि खे बि उहे थ्यूरीज़ तयारु आहिनि, उहे थ्यूरीज़ जेके आहिनि से उन्हनि खे पढ़ाईंदे अज़बत थी वियूं हलियूं, पर हू उनखे उन अंदाज़ में एक्सप्लेन करे सम्झाए ॿिए खे उहा ॾात न महज़ इन करे जो ॿोली जेका आहे उते हॾ बची थी वञे। सो जेकी कोशिशूं हलियूं पिए काफ़ी ॾींहंनि खां त पूरो असां हिकिड़ो वीक मल्हायूं, ऐं असीं जेके अरबाब इक़्तिदार आहिनि, जेके असांजा हिन वक़्त जा जेके असांजा हिन निज़ाम खे हलाइण वारा जेके कर्ता धर्ता आहिनि उन्हनि खे असांजो अहसासु ॾियारियूं माउ ॿोलीअ जी वधि खां वधि अहमियत आहे, ऐं दुनिया में जेके बि लिसानिया जा माहिर आहिनि, दुनिया में जेके बि आहिनि उन्हनि इन खे तस्लीम कयो आहे त ॿार ते तइलीमी जबर न कजे, ऐं उनखे पंहिंजी माउ ॿोलीअ में जेका शयूं सिखण में पंहिंजो किरदारु अदा करे सघे। ऐं गॾोगॾु ऐं असां कानून साज़ी मुंहिंजी इजाज़त हुजणु घुरिजे त हर ज़िंदगीअ में कार वहिंवार में वीचार में जेके मुख़्तलिफ़ असांजा जेके वॾा स्कूल सिटी आहे, कैम्ब्रिज आहे, कैडेट कॉलेज आहिनि, या असां वटि जेके आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि फ्रेंचाइज़ जेके स्कूल्स जेके आहिनि उन्हनि जी हिकिड़ी चेन खुलियल आहे, उन्हनि खे इन ॻाल्हि ते पाबंद कयो वञे। इहो आहे बि उन्हनि खे क़िस्म जा इंस्ट्रक्शन्स बि आहिनि त
माउ ॿोलीअ में बि तव्हां ॿारनि खे जेका तइलीम ॾींदो जेका उहे नथा ॾियनि त उनखे लाज़िम जेका आहे सा जुज़ बणायो वञे। ॿार जी जेका लर्निंग जी जेको प्रोसेस आहे, ॿार जो जेको सिखण जो अमल आहे, उन में हू पंहिंजो बहितर अंदाज़ में शयुनि खे तो रेडियो वॉइस ऑफ सिंध में सभई जेके ॿुधायूं पिया त ऐं सिंध जो माण्हू जंहिंखे पंहिंजे ॿोली सां प्यारु आहे उहो ॿोलीअ जे बचाव जे लाइ पंहिंजे जे हिसे जी स्ट्रगल बि करे पियो ऐं गॾोगॾु हू दुनिया जे मिड़नी ॿोलियुनि जो एतिराम बि करे थो ऐं दुनिया जे मिड़नी करे सघे थो जेतिरो हू माउ ॿोलीअ जी अहमियत खां वाक़ुफ़ु आहे या पंहिंजी माउ ॿोलीअ जी अहमियत छा आहे थो। दुनिया जूं जेके बि ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ जेके दोस्त जेके असां सां जेको असांजो सूबो बणिजी चुको आहे सिंध, जंहिंमें मुख़्तलिफ़ ॿोलियूं जेके आहिनि ॻाल्हाईंदियूं वञनि ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि दोस्त हिते जेके आहिनि रहनि था, उन्हनि खे बि असांजी इहा गुज़ारिश आहे त जेका अक्सरियत जी ॿोली आहे हिते या जेका हितां जा रहाकू जेके हाणे बि जेका पॉपुलेशन सेंसस थी हिसाब सां हिते जी अक्सरियत जेका सिंध सूबे में रहंदड़ माण्हुनि जी आहे उहे सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि ऐं ज़ाहिर जेके सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि त उन्हनि जी सभिनि खां पंहिंजी माउ ॿोली आहे उन सां उहे प्यारु कंदा। उहे बि दोस्त चाहिनि था त हिन सूबे जी तरक़ी थिए, हिन सूबे में नफ़रतुनि जी जॻह ते मोहबतूं पंहिंजूं वधीक हिसो वालारीनि, त उन्हनि खे बि गॾिजी आवाज़ उथारणु घुरिजे त जेके बि ॿोलियूं ॻाल्हायूं थियूं वञनि या जेके बि ॿोली क़ौमी ॿोली आहे त उनजो क़ौमी वञे ऐं का बि आहे कंहिं बि ॿी ॿोलीअ आहे ॿी ॿोली कंहिं ॿोली जॾहिं सभिनी ॿोलियुनि खे हिक जेतिरा मौक़ा हूंदा त जेका बि राब्ते जी ज़बान आहे उहा ॻाल्हाईंदा ऐं माण्हुनि खे बि फ़ाइदो हासिलु हूंदो त हू घणनि ॿोलियुनि ॻाल्हाइण वारो जेका हुनजी क्वालिटी आहे उहो हुन क्वालिटी ते जेका जो शो हूंदो। त हिन वक़्तु जेका इहा में जेका हरकत कई वई आहे, ज़ाहिर आहे सिंध सॼी पंहिंजी जॻह ते नाराज़ आहे, सो इन अमल खे सुठी निगाह सां नथो ॾिसे, पर असीं इन बुनियाद फ़र्क़ो बि पैदा करण जे हक़ में असां सिर्फ़ु चवंदा त उन फ़र्द जी जेका कयल कोताही आहे उन फ़र्द खे हुन ते पंच कयो वञे, उन फ़र्द खे जेका मौजूदा जेके एग्ज़िस्टिंग लॉ आहिनि उन लॉ तहत जेका उन माण्हू जी जे ख़िलाफ़ बि तादीदी कार्रवाई का उनजे ख़िलाफ़ जेका आहे अहिड़े क़िस्मनि जी जेका रूल ऑफ लॉ जी सुपरमेसी खे जेका क़ाइमु रखण जे लाइ जेके बि मुरवजा कानून उन तहत उनजो पुछाणो कयो वञे ऐं गॾोगॾु हिकिड़ो इहो जेको पैगाम वञे सॼे सूबे में त भई जेका माण्हुनि जी मक़ामी माण्हुनि जी माउ ॿोली आहे जेके हिते अक्सरियत में आहिनि उन्हनि जेके आहिनि से कंहिं बि सूरत में जेके आहिनि अख़्तियार न कनि, सभिनी ॿोलियुनि खां प्यारु माउ ॿोली जेका मुंहिंजी माउ ॿोली आहे हुनजे बहितरी जे लाइ पंहिंजे हिसे जी जाखोड़ ऐं जदोजहद कंदो रहंदुसि। जेको मूं ते धरती माउ जो ऐं पंहिंजी जीजल जे ॾिनल लोलीअ जो हक़ आहे हुनजे लाइ पंहिंजी हक़ अदाई कंदो रहंदुसि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन